सुहिणी यादि बाग़ पंटीह। मूंखे ख़ुशी थी थिए त पहिरियां जा एपिसोड बि तव्हां दिलि सां ॿुधा हूंदा। अमन कार हलाई पर कान हली, वापसि कोशिशि कई, कान हली। पोइ हिन जो ध्यानु वियो त मां कार में ध्यानु घटि थो ॾियां, साम्हूं आयशा में वधीक थो ॾियां। आयशा साम्हूं कंहिंजी राह ॾिसंदी हुजे, बीठी हुई। अमन वापसि कार ते ध्यानु ॾिनो ऐं कार चालू कई, पर कान हली। पोइ हिनखे ख़्यालु आयो त मां आयुष खे थो चवां, आयुष मूंखे हितां वठंदो वेंदो। हिन आयुष खे फ़ोन कयो, आयुष तूं हॉस्पिटल मां निकिरी वियो आहे? आयुष चयो, न, अञा मूंखे हिते थोरो कमु आहे। छो, छा थियो? अमन चयो, मुंहिंजी कार ख़राबु थी वई आहे, सो मूंखे हितां वञे त वठंदो वञिजे। अमन चयो, जे तोखे इलाही देरि लॻंदी हुजे त मां पंहिंजे लिखे वञा। आयुष चयो, न, मां क़रीब अधु मुने कलाक में तो वटि पहुची वेंदसि। 15-20 मिंट जो कमु पूरो करे पोइ हितां निकिरंदसि। तेसि ताईं तूं पासे में कॉफ़ी वग़ैरह पी वठि। अमन चयो, ठीकु आहे। अमन अंदरि रेस्टोरेंट में वियो, कॉफ़ी ऑर्डर कई, टेबल ते पंहिंजी मोबाइल खोले जीअं ई चेक पियो करे, तीअं साम्हूं दरवाजे तां आयशा ऐं हुन सां गॾु कोई हिकु छोकिरी अंदरि पई अचे। बिल्कुलु हुन जे साम्हूं वारी टेबल ते ॿई ॼणियूं वेठियूं। अमन जो फेस दरवाजे जे बिल्कुलु साम्हूं हुयो। आयशा इन खे साम्हूं ॾिसी सघे इन दिशा में वेठी हुई। इन जी साहेड़ी अमन खे पीठ लॻाए वेठी, अमन खे उन जी पीठी ॾिसणु अचे। आयशा खे बिल्कुलु आसानी सां पियो ॾिसी सघे। अमन वीचारे पियो, जीअं मां हिन ॻाल्हि खे भुलिजण जी कोशिशि थो कयां, हिन ॻाल्हि खां परे थो थियां, तीअं मुंहिंजे साम्हूं इहे ॻाल्हियूं छो थियूं अचनि। इलाही सवाल कया, वापसि मोबाइल में पंहिंजो ध्यानु ॾिनो। ॿई साहेड़ियूं पंहिंजे लेखे ॻाल्हियूं पियूं करनि। आयशा जी साहेड़ीअ जो नालो संजना। संजना ऐं ॿई ॾाढो दिलि सां पियूं ॻाल्हियूं करनि। ॻाल्हियूं कंदे कंदे आयशा जे अखियुनि मां पाणी निकितो ऐं टिशू खणी हुन पंहिंजूं अखियूं साफ़ कयूं। ओड़ी महिल ई अमन जो ध्यानु पइजी वियो। अमन वीचारियो, सचमुच हिनखे कुझु प्रॉब्लम थी सघे पई, पर छा उहो त कंहिं अजनबी तौर सां पाण नथा पुछी सघूं। ख़ैर, पर उन जो दुख अमन खे बिल्कुलु आसानी सां पियो ॾिसणु अचे। चङी झट थी हू ॿई ॻाल्हियूं करनि ई पियूं अञा, तीअं मथां आयुष अची वियो। आयुष चयो, अमन कॉफ़ी पी वरिती? अमन चयो, जी। तोखे पीअणी आहे त तुंहिंजी बि ऑर्डर कयां, पोइ ॿई निकिरी था हलूं। आयुष चयो, हा, मां बि थकल आहियां, मूंखे बि पीअणी आहे, तुंहिंजे लाइ बि ॿी ऑर्डर करे छॾ। अमन चयो, न, मूंखे ॿी पीअण जी ज़रूरु कोन्हे। आयुष चयो, त मूंखे कंपनी कान ॾींदे छा? अमन खिले करे चयो, 2 कॉफ़ियूं ऑर्डर कयूं, चङी कॉफ़ी अची वई, ॿिन्ही पीती। थोड़ी झट वेठा, पोइ अमन चयो, हाणे हलूं? आयुष चयो, हा। थोड़ी झट वियूं त ॻाल्हियूं था कयूं। थोड़ी झट वेठा, ॻाल्हियूं कयूं। हुन ॿिन्ही साहेड़ियुनि जो बि ॻाल्हियूं हलनि ई पियूं। बिल्कुलु उन जे टेबल जे पासे मां ॿई उथिया ऐं लंघिया। अमन खे अजीब सी कशमकश उन पासे मां लंघियो, पर उनखे ईअं न पियो थिए कि मां नज़र खणी ॾिसां। बसि पंहिंजे धुन में उतां लंघियो, पर दिलि में ॾाढो ख़ुशि पियो थिए। पर सवाल बि पिया थियनि, छो थी रोए? ख़ैर, इन सवालनि सां ॿई ॼणा ॿाहिरि निकिरी विया, पर इन ॿिन्हिनि जूं त ॻाल्हियूं हलनि ई पियूं। ॿिन्ही ॼणनि ॻाल्हियूं कंदे कंदे संजना पूछो, तो फिर अब तक तू क्या कर रही है? संजना
राजस्थानी हुई, उनखे सिंधी कान ईंदी हुई, थोड़ी घणी सम्झी वेंदी हुई पर सिंधी एतिरी कान ईंदी हुई। वापस सवाल पूछो, इतना बर्दाश्त करती ही क्यों है, पागल है क्या तू? आयशा चयो, क्या करूं, अब रिश्ता जुड़ गया है, मम्मी पापा की भी काफ़ी उम्मीदें हैं। अब तो मम्मी भी इंडिया गई है, शादी की वजह से राह देख रहे थे, शादी पूरी हो जाए तो जाएंगे। नानी की तबीयत बहुत ख़राब है, मम्मा को देखना चाहती थी तो मम्मी पापा दोनों गए हैं। अब तो मैं भी अकेली हूँ, पता नहीं क्यों अच्छा ही नहीं लग रहा है। शादी के माहौल में अच्छा टाइम गुजर गया, इन बातों से थोड़ा दूर हट गई थी, पर कुछ समझ में ही नहीं आ रहा। संजना वापस जाओ, तो अगर तू मूवी में गई थी इतना टेंशन में, पास वाले को नोच दिया, इससे तो अच्छा है रॉकी को नोच दे। आयशा बोली, पागल है क्या, वो अनजाने में हुआ था। संजना बोली, अनजाने में नहीं हुआ था, क्योंकि तू उसकी टेंशन कर रही है, उसका गलत बिहेवियर बर्दाश्त कर रही है, तू सबसे ज़्यादा पागल है। देख, मेरी लाइफ में भी तो बहुत सारी प्रॉब्लम थी, तेरे से भी ज़्यादा। अगर तू उन बातों को समझेगी नहीं, बोलेगी नहीं किसी को, तो रास्ता कैसे निकलेगा। देख, अब मैं बोलती हूँ, कल संडे है, तू उनसे बात करके क्लियर पूछ, ये कौन सा रिश्ता है, किस तरह का है, पूछ। मैं होती तो 2-4 लगा देती। आयशा, तू अपना गुस्सा ठंडा कर। क्यों ठंडा करूं, पागल है, कल मूवी में गई है, गेस्ट रॉकी के हैं, तू घुमाने गई है, उस बंदे को भी तो तेरे साथ चलना चाहिए कि नहीं चाहिए। आयशा, हाँ मुझे पता है, पर वो नहीं चला तो मैं क्या करूं। तो तू उसकी गुलामी करेगी। संजना बहुत ज्यादा गुस्से में बोली।